सालार खान, मां वॾा वॾा गुनाह कया हूअं त मां माफ़ीअ जे लाइक़ न आहियां, पर तूं मूंखे माफ़ कर। हूअं त मां वॾेरे लाइक़ खान जे खानदान में नफ़रतूं ऐं वीझा पैदा कया। मां हाणे किथां जी बि न रही आहियां सालार खान, मूंखे माफ़ कर। छा कयां तोखे बाबा? समझ में नथो अचे त तोसां कहिड़ो अशर कयां। तूं त मूंखे पंहिंजे खानदान खां अलॻि करे छॾी, भेण भाउनि में विछा विझी छॾी, असांखे हिक ॿिए जो जानी दुश्मन बणाए छॾी, मुंहिंजे मन में लालच लोभ पैदा कई, पंहिंजी भेण सां मूंखे विढ़ाई, जेका दिल सां मूंखे प्यार कंदी, मोहबत कंदी मूंसां, उनजो दुश्मन बणाए छॾी मूंखे। तू मुझे सिर जो ताज आ, मुझे माफ कर या वरी मुझे मारे छॾ। मुझे माफ कर सालार खान। दिल त चवे थी सिधी गोली हणा तोखे, सब मगज़ वारी। छा कयां? मां खून करण नथो चाहियां। मां हाणे हर उहो कम करण खां तौबा करे छॾी आहे जंहिंमें मुंहिंजे रब जो नाराज़ पहुचे। त पोइ तोखे हुन रब जो वास्तो आहे, मूंखे माफ़ कर। अॻिते मां मेरू त छा, पर हिन घर जे कंहिं बि भातीअ खे ॾुख न ॾींदा। ठीकु आहे बानो, जेकॾहिं तोखे तुंहिंजे ज़मीर मलामत कई आहे ऐं तूं दिल सां माफ़ी घुरी थी त पोइ मां बि तोखे माफ़ कयो, पर तोखे हिन घर खे हाणे जन्नत बणाए रखणो पवंदो। तोखे मेरू ऐं नादर खां बि माफ़ी वठणी पवंदी। मां इन सॼे घर खे जोड़ींदा प्यार ऐं कुर्ब सां। मां हिन घर खे कॾहिं टुटण न ॾींदमि, इहो तो वाइदो आहे। हाणे तैयार थी शादीअ में हली सभिनी सां गॾिजी ख़ुशियूं मल्हायूं। ओ जेको तो मूंखे वठी ॾिनो सेठ, उहो पाया? हा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।